नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी सोबोदेरो जे टाउन ऑफिसर मुमताज़ अली उन्नड़ ख़िलाफ़ सफ़ाई अमले जे मुलाज़िम बशीर जोगी, मोहम्मद हनीफ़ जोगी, गुलाम फरीद जोगी, एहसान मला एहतजाज कयो आहे। बशीर जोगी चयो त मां सखर जो रवासी आहियां, मुंहिंजी टीम नालियुनि ऐं गंदे खूहनि जी खाटी जी सफ़ाई कंदा आहियूं। असांखे टाउन ऑफिसर मुमताज़ अली उन्नड़ घुरायो, जंहिं मूंखे नालियुनि ऐं जी सफ़ाई शहर जी सफ़ाई जो ठीको ॾिनो। 1 महीनो ठीके ते हलायो, 2 महीने में 5 माण्हू पगार ते रखिया। टाउन ऑफिसर कुझु रक़म ॾिनी, बकाया 2,02,450 रुपया रहियल आहिनि। हर रोज़ ॾटा पियो ॾे, जॾहिं त ॿियनि कचनि मुलाज़िमनि खे पगारूं ॾिनियूं अथनि। हिन चयो त पगारूं न मिलण सबबि बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। को बि दुकानदार उधर ते सीधो ॾियण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिन वज़ीर आला सिंध, बल्दियात जे मिनिस्टर ऐं ॿियनि वास्तेदार इख्तियारनि खे अपील कई आहे त पगारूं ऐं ठीके जा पैसा ॾियारे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।